ऐं खानू मिठल जे मौत जा पूरा 5 लख मुखां वठी विया। जेकॾहिं खानू पैसा वठी वियो आहे त पोइ उन मारियो हूंदुसि। मूंखे का बि ख़बर न आहे। खानू कुझु करे ऐं तव्हांखे ख़बर न हुजे, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। रेस पोइ इजाज़त। अञा एतिरो टाइम नाहे थियो। पर मुंहिंजे वञण जो टाइम थी चुको आहे। तो जेका ॼार विछाई आचर उन में एतिरो आसानी सां कोन फासंदो। अचर खान, हितां तूं एतिरो आसानी सां न निकिरी सघंदे। मूसा, संभाल पंहिंजे खेॾाड़ीअ खे। अहिड़ा रांदीगर मैदान में छो थो लाहीं जेके पंहिंजे पेरनि ते बीही बि नथा सघनि। मूसा, मौत खां एतिरो खौफ? अचर, इन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। इहा साज़िश बि खानू जी आहे। बस मूसा, बस। अॻिते पंहिंजी सफ़ाई में हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो अथई त गोलियुनि सां सीनो परूण करे छॾींदोसि। तूं असांजो केतिरो सॼण निकिते इहा ख़बर पइजी वई। पर हिन वक़्तु तोखे मारण जो इरादो नाहे। छो त मिठल खान जे खून जे इल्ज़ाम सां गॾु तुंहिंजे खून जो इल्ज़ाम बि लॻी वेंदो। उन्हीअ करे पहिरियां सभिनी ॻोठ वारनि जे साम्हूं तुंहिंजा करतूत ज़ाहिर कयां। मिठल खान जो कातिल केरु आहे इहो ॻोठ वारनि जे अॻियां ज़ाहिर कयां। पोइ तोखे मारण मुंहिंजे लाइ को बि मसइलो नाहे। इहो यादि रखजांइ मूसा, यादि रखजांइ। हितां जॾहिं बची निकिरंदे त पोइ इहो सभु कुझु कंदे न। ही मूसा खान जो ॼार विछायल आहे। हितां बची निकिरणु एतिरो आसान नाहे, एतिरो आसान नाहे।